नाज़रीन, पाकिस्तान स्टील मिल जे मुलाज़मन तरफ़ां पंहिंजे बुनियादी मसइलनि जे हल लाइ सीओ जे घर आॾो लॻल धरणो जो क़याबो जारी आहे। वधीक तफ़सील लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे सामी मेमून। सामी, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? नाज़रीन, असां हिन वक़्तु गेस्ट हाउस स्टील टाउन जे अॻियां वेठा आहियूं। हिते 103 ॾींहं थी विया आहिनि ऐं हितां जा मज़दूर, स्टील मिल जा मुतासिर, उतां जा अॻुवाण हिते बाक़ाइदे धरणो वेठा आहिनि। 103 ॾींहं गुज़रण जे बावजूदि अञा ताईं न इंतिज़ामिया हिन ते को एक्शन खयो आहे, न हिन सां राब्तो कयो आहे, न हिन सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि। ऐं हिननि जे अॻुवाण जो इहो चवणु आहे त हीअ जेको CEO आहे, इहो अॻूणनि चेयरमैन जेके स्टील मिल जा हूंदा हुआ या CEO हूंदा हुआ, उन्हनि खां वधीक बेरहम ऐं सख़्तु ज़हन जो माण्हू आहे। हिन खे इंसान दोस्ती जो को बि ख़्यालु कोन्हे, मज़दूरनि जे मसइलनि जो को बि ख़्यालु कोन्हे। ऐं इहे माण्हू जेके आहिनि मुसलसल एहतजाज करे वेठा आहिनि। एतिरो ॾिघो अरसो वेहण ऐं वॾी ॻाल्हि आहे, इन ते न गवर्नमेंट ने नोटिस वरितो आहे इन सिलसिले में। अॼु हिते मौजूदु जेके अॻुवाण आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजी जदोजहद जे हवाले सां जेको आहे सो छो नथो एक्शन कयो वरितो वञे, या इहो बि सुवाल कंदासीं त हिते जेके जेतिरे हज़ारे माण्हू रहनि था उन बावजूदि 100 खां बि वधीक माण्हू तव्हांजे धरणे में शरीक न थिया आहिनि। आख़िर इन जो सबबु कहिड़ो थी सघे थो? साईं अस्सलाम वालेकुम। साईं, तव्हां 103 ॾींहं चवनि दोस्त चवनि था त तव्हां वेठा आहियो मुसलसल, ऐं तव्हांजा इशूज़ कहिड़ा आहिनि? ऐं हिन वक़्तु जेको चेयरमैन आहे उहो हिन वक़्तु अंदरि वेठो आहे, उनजा दरवाज़ा बि तव्हां बंदि करे छॾिया आहिनि। ऐं आख़िर कहिड़ा मेन मसइला कहिड़ा आहिनि जेके हल नथा थियनि? उनजो तव्हां वटि हिकमत अमली कहिड़ी आहे? सभ खां पहिरियों त माई TV जो शुक्रिया, ऐं सामी मेमण साहब जो, रुस्तम लक साहब जो ऐं तारिक पठान साहब जो जेके हिते आया असांजे धरणे खे कवर कयोसीं। सभ खां पहिरियों असांजो मुतालबो इहो त असां 7 अप्रैल ते रेलवे लाइन बंदि कई, जंहिंमें हज़ारे माण्हू हुया ऐं तक़रीबन 11 कलाक रेलवे लाइन बंदि हुई। उनखां पोइ CM सिंध इन्वॉल्व थियो ऐं 9 अप्रैल ते CM हाउस में मीटिंग थी। उन में सभु मिनिस्टर हुआ, पूरी कैबिनेट हुई ऐं सेक्रेटरी प्रोडक्शन बि हो, इहो CEO बि मौजूदु हो, IG बि हो, DC मलीर बि हो, कमिश्नर बि हो, चीफ सेक्रेटरी बि हुयो, सईद गनी साहब हो, ऐं वकार मेहदी हो, साईं ज़िया लंजार साहब हो। इहे सभु मिनिस्टर बि उते, शर्जील मेमण हो, यानी सिंध कैबिनेट जा सभु मिनिस्टर मौजूदु। उन्हनि जे साम्हूं इहे सभु ॻाल्हियूं असां मुतालबा रखिया। असांजो उन मीटिंग खां पोइ अॼु ॾींहं ताईं असांजो को खड़तेल कोन निकितो। उनखां पोइ बि असां कई मुज़ाहरा कया पुरमन तरीक़े सां। 100 ॾींहंनि खां असां स्टील टाउन में वेठा आहियूं। छो जो स्टील टाउन ऑफिस जबरी, यानी असांखे नौकरियुनि मां कढियो अथनि, असांजे एम्प्लॉइज़ खे नौकरियुनि मां कढियो अथनि, वरी नोटिस ॾिनऊं त घर बि ख़ाली कयो। असांजा पैसा हुते पियल आहिनि। हिननि जूं मां कहिड़ियूं दास्तान तव्हांखे ॿुधायां, ज़ुल्म जी इंतिहा आहे। सभ खां पहिरियों असांजो मुतालबो इहो आहे त हिन CEO खे, जेको नफ़्सियाती CEO आहे, इंसान दुश्मन CEO आहे, जंहिं 4 महीननि खां असांजो पाणी बंदि कयो आहे, जंहिं 14 महीननि खां असांजो गैस बंदि कयो आहे, जंहिं बिजली जा बिल 50,000 खां 2.5 लख ताईं बेवाउनि खे, यतीमनि खे तंग कयो आहे। जेके रिटायर मुलाज़िम थी विया आहिनि, हाई कोर्ट चयो आहे त हिननि खे चेक ॾियो, उन्हनि खे चवंदा पहिरियां चाबी जमा करायो। हाणे बेवा हिकिड़ी मरी वियो स्टील मिल जो एम्प्लॉई, अलाह खे प्यारो थियो, हुन बेवा खे त चवनि चाबी जमा करायो, पोइ तव्हांखे चेक ॾींदासीं। इहो ज़ुल्म आहे। SOP पाकिस्तान स्टील जी इहा आहे त 6 महीना रिटायर मुलाज़िम चेक मिलण खां पोइ 6 महीना रहंदो, पंहिंजो प्लाट वठे, घर ठाराए, पोइ इज़त सां शिफ्ट थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां बेवा बि जेके आहे साल रही सघे थी। हिकिड़ो सवाल आहे जी साईं। त तव्हां जेको आहे उहो पीपल्स पार्टी जा ज़िम्मेदार आहियो। हिते बि समूरा पीपल्स पार्टी जा ज़िम्मेदार वेठा आहिनि। ठीकु आहे, जॾहिं ज़रूरत पवे थी त 27 आइनी तरमीम जा जेका उहा त बहाल थिए थी, पर स्टील मिल जी बहाली लाइ का बि कोशिशि नथी थिए। उनजो छा? इहो असां अपीलूं हमेशह कंदा रहिया आहियूं त पाकिस्तान स्टील शहीद बाबा जी निशानी आहे। शहीद बाबा जी निशानी आहे। बिलावल साहब स्टील जॾहिं लॉन्ग मार्च कयो हुई टाउनशिप मोड़ ते, बिलावल साहब चयो त मेरे नाना की निशानी है, मैं लोगों को बहाल करूँगा, स्टील मिल चलाऊँगा। लेकिन 16 महीना इक़्तिदार भी पीपल्स पार्टी रही शहबाज शरीफ के साथ, हमें नहीं बहाल किया गया। लेकिन अफसोस है कि उसके बाद फिर ये CEO जो आया है, इसने फिर 1473 आदमी निकाल दिए। हम अपीलें करते रहते हैं, अभी भी मैं अपील करता हूँ सदर आसिफ जरदारी साहब से, बिलावल भुट्टो जरदारी साहब से, CM सिंध से, कि हमारे मसाइल हल किए जाएं। गुलशन हदीद के घरों में बिजली का पानी का कनेक्शन ही नहीं है, लाखों रुपया बिल भेज दिया है। इस CEO ये कहता है
ये कहता है कि जी ये डिफ़ाल्टर है, यानी जाली बिल भेज के, लाखों रुपया बिल भेज के, पानी का, बिजली का, कि जी ये डिफ़ाल्टर हैं, लिहाजा ये गलत है और ये गलत तासर दे रहा है। इस सीओ को फ़ौरन हटाया जाए। हम सब पहला मुतालबा सबसे बड़ा ये है। सर आप गुलशन हदीद के चेयरमैन हैं। जी 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 गुलशन हदीद में पानी नहीं है, रोड टूटे हुए हैं, यहाँ पर स्टील मिल के मुलाजिमीन के एहतजाज में आप बैठे हुए हैं। जी, आप जी। अपने इख्तियारात को क्यों इस्तेमाल नहीं करते, पार्टी को क्यों मजबूर नहीं करते कि मसला हल करें? भाईजान बात ये है कि जो पानी का मसला है ना, ये डायरेक्ट सीओ पाकिस्तान स्टील मिल से है। इस सीओ का मैं नाम भी लेना पसंद नहीं करता, क्योंकि ये इंतहाई यजीदी कुत्ता है और इस कुत्ते को इस सीओ कहना कुत्ते की तौहीन है। और ये पानी जो है चूँकि डायरेक्ट स्टील मिल ने देना था और इसकी बाकायदा मीटिंगें होती रहीं, ये इंतहाई झूठा शख्स है। इसके साथ हमने बड़ी मीटिंगें की, ये वर्बली ज़बानी सबको ओके ओके कर देता है और बाद में फिर कोई पीछे से बिजली बंद कर देता है, कभी वो बंदे वहाँ से भगा देता है, कभी वाल बंद कर देता है। लिहाजा पानी के बगैर ज़िंदगी अधूरी है। 4 महीने हो गए मेरी अपनी यूसी में एक कतरा पानी नहीं है, गुलशन हदीद फेज़ 1 फेज़ 2 स्टील टाउन में। लिहाजा हम हर शख्स के पास गए पानी के लिए। मेयर साहब ने 3 करोड़ रुपया खर्च करके 4-4 इंच की लाइनें लगाई, लेकिन उसमें भी इसने रोड़े अटकाए और उसने बिजली ऑन नहीं की। अब वहाँ पे पीएमटी लग रही है, इसके बावजूद ये कह रहा है कि मैं वहाँ पे टैंक इस्तेमाल नहीं करने दूंगा। तो फिर पानी कैसे उड़ के तो नहीं आएगा ना, पानी तो ज़मीन के रास्ते से ही आएगा। लिहाजा हमारा भी मुतालबा यही है कि इस यजीदी कुत्ते को फिल फौर बरतरफ किया जाए। नया जो आएगा सीओ वो बात को समझेगा, वो लोगों को पानी देगा, बिजली देगा, गैस देगा, लोगों को बहाल करेगा। बहुत शुक्रिया। साईं तव्हां डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी और पीपल्स पार्टी जा, माशाल्लाह तव्हां वटि हिकिड़ो उहिदो आहे, तव्हां छो नथा पार्टी ते प्रेशर डेवलप करियो त हुकूमत में जेकॾहिं मसइला हल न थींदा पोइ कॾहिं थींदा? न मसइलो हीअ आहे असामी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी त पीपल्स पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो भरपूर किरदारु हिन वक़्तु आहे पाणी जी बहालीअ जे लाइ। असांजा MNAs बि असेंबली में आवाज़ उथारे रहिया आहिनि, असांजा MPs। उन खां अलावा ॾिसो सिंध गवर्नमेंट पहिरें कोशिशि तहत गुलशन हदीद खे पाणी ॾियण जे लाइ मेयर कराची खे हिदायतूं जारी कयूं ऐं तक़रीबन 3 करोड़ रुपए जो पाइप लाइन, पंपिंग स्टेशन वग़ैरह सॼियूं तामीर थी चुकियूं आहिनि। हिन वक़्तु मसइलो इहो आहे त हिन पूरी हदीद ऐं स्टील टाउन जो जेको इंफ्रास्ट्रक्चर पाणी जे हवाले सां आहे उहो स्टील मिल वटि आहे। स्टील मिल जे थ्रू इहा शइ असांखे वाजिबु ऐं मुकमल तौर ते मिली थी सघे, इन खां अलावा ॿीहर नथी मिली सघे। हिन वक़्तु 3 करोड़ ख़र्चु करे जॾहिं पाणी जी लाइन असां टैंक ताईं पुॼाई आहे त हाणे बिजलीअ जो कनेक्शन ॾियण खां न सीओ साहब इनकार करे छॾियो आहे। हाणे मुतबादिल तौर ते डिप्टी कमिश्नर मलीर ऐं MD वाटर बोर्ड उन ॾींहुं आया त भई के इलेक्ट्रिक खां असां बिजली जो निज़ाम वठूं, पर मजबूरी असांजी इहा आहे त इहे जेके पाणीअ जा टैंक आहिनि 5 MGR उहा अॼु ॾींहं ताईं स्टील मिल जे अंडर में आहे। असां इहो मुतालबा थो कयूं त जेकॾहिं वाटर बोर्ड सां MIO साइन करण लाइ तयारु आहिनि त वेहनि असां सां, न वेही असां सां ॻाल्हाइनि, असां सां वेही जेके मामलात आहिनि उन्हनि खे हल करण जी कोशिशि कनि। पर हीअ कंहिं बि सतह ते गुलशन हदीद स्टील टाउन खे पाणी ॾियण जे हक़ में नाहे। उन खां अलावा गैस स्टील टाउन जी बंदि आहे। मुलाज़िम ही वीचारा 100 ॾींहंनि खां वधीक एहतजाज में वेठा आहिनि रोडनि रस्तनि ते, हिननि जी को ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। असां मथी सतह ते बिल्कुलु राब्ता कया आहिनि। असांजा MNAs MPs सभई पीपल्स पार्टी हिन वक़्तु स्ट्रगल में शामिलु आहे। धणी बख़्श समो साहब जेको हींअर हिन बुख हड़ताल ते वेठो उहो पाण पीपल्स लेबर ब्यूरो जो सदर आहे ऐं असां सभु चूंडियल नुमाइंदा हिन सां गॾु आहियूं। असांजो कोशिशि आहिनि त मसइला हल थियनि ऐं सीओ पंहिंजी बदमाशी ख़तमु करे। ॾिसो किथे किथे को कंप्रोमाइज़ करिणो पवंदो आहे, माण्हुनि जा मसइला ॿुधण लाइ उन सां वेही ॻाल्हाइणो पवंदो आहे, पर हीअ ॻाल्हाइण लाइ तयारी कोन्हे को, त कंहिंसां ॻाल्हायूं असां।